अस्सलामुअलैकुम साथियो, MS वर्ड जे हिक ॿिए अहम ऐं प्रोफेशनल क्लास में तव्हांखे भलीकार चऊं था। गुज़िरियल वीडियो में असां इंसर्ट टैब जे कुझु बुनियादी शयुनि खे सम्झियो हो, पर अॼु असां ॻाल्हाईंदासीं हिकु अहिड़े फीचर जे बारे में जंहिंखां सवाइ को बि सरकारी लेटर, रिपोर्ट या हिसाब किताब वारो दस्तावेज़ अधूरो आहे। जी हा, अॼु असां टेबल्स ग्रुप खे एतिरे त गहराई सां सिखंदासीं जो तव्हांखे टेबल बाबति को बि सवाल बाक़ी न रहंदो। त पोइ अचो त शुरू करियूं। सभ खां पहिरीं इहो सम्झो त टेबल आहे छा। टेबल असल में रोज़ ऐं कॉलम्स जो हिकु मजमूओ आहे। ही तव्हां ॾिसो, ही टेबल ग्रुप ते टेबल जो शेप बि ठहियल आहे। हिते रोज़ ऐं कॉलम्स जे मिलण सां सेल जी शक्ल ठही थी वञे ऐं सेल जॾहिं मिलंदा आहिनि त टेबल ठही वेंदी आहे। ही तव्हां ॾिसो, टेबल जे मथां ई टेबल जो शेप ठहियल आहे। टेबल जी ज़रूरत असांखे किथे पवंदी आहे? टेबल जी ज़रूरत असांखे तॾहिं पवंदी आहे जॾहिं असांखे पंहिंजी डेटा खे तरतीब सां, जहिड़ो सीरियल नंबर, नालो ऐं पघार वग़ैरह जी शक्ल में लिखिणो हुजे। दोस्तो, मां तव्हांखे हिते टेबल ठाहिण जा मुख़्तलिफ़ तरीक़ा सेखारण वारो आहियां। ही जॾहिं तव्हां टेबल ग्रुप ते ड्रॉप मेन्यू ते क्लिक कंदो, हिते तव्हांखे नंढा नंढा खाना नज़र अची रहिया आहिनि। ही ॾिसो, ही नंढा नंढा तव्हांखे खाना नज़र अची रहिया आहिनि। जेकॾहिं तव्हांखे जल्दी में नंढी टेबल घुरिजे त सिर्फ़ु माउस खे उन्हनि खाननि मथां घुमायो। हीअ जेको मथां हे 5x4 ऐं 6x जेको लिखिजी अचे पियो, इन जो मतिलबु आहे त केतिरा कॉलम ऐं केतिरियूं रोज़ सिलेक्ट थियल आहिनि। तव्हांखे जेतिरियूं रखणु चाहियो बसि ओतिरियूं सिलेक्ट कयो ऐं क्लिक कंदव, तव्हांजी टेबल तयारु थी वेंदी। मूंखे मिसाल जे तौर ते 10x5 जी टेबल खपे, यानी इन में 5 रोज़ हुजनि ऐं 10 कॉलम्स। त मां बसि क्लिक कंदुसि ऐं टेबल मुंहिंजी अची वेंदी। हीअ ॾिसो, हिकु क्लिक करण सां टेबल तयारु थी वई। ऐं तव्हां ॾिसी सघो था त हिते टेबल्स में हीअ जेको खाना ठहियल आहिनि, हिन में वधि मां वधि जेका टेबल ठहंदी उहा टेबल आहे, खाना सिलेक्ट करण सां उहा टेबल ठहंदी 10x8 जी। पर जेकॾहिं मिसाल जे तौर ते तव्हांखे 100 रोज़ घुरिजनि त पोइ तव्हां छा कंदा? उन लाइ असां इस्तेमालु कंदासीं इंसर्ट टेबल जो ऑप्शन। हिते हिकु बॉक्स खुलंदो, जॾहिं तव्हां हिन क्लिक कंदो त तव्हां पंहिंजी मर्ज़ी जा नंबर लिखी सघो था। हीअ ॾिसो, मूं हिनखे क्लिक कयो, मुंहिंजे अॻियां हीअ बॉक्स खुली वियो आहे। हिते आउं पंहिंजी मर्ज़ीअ सां कॉलमनि जो नंबर सिलेक्ट थो करे सघां, रोज़ जो नंबर सिलेक्ट थो करे सघां। यानी मूंखे मुंहिंजे कम जे हिसाब सां जेतिरी बि टेबल घुरिजे मां उहा हितां सिलेक्ट करे ठाहे थो सघां। मिसाल जे तौर ते मूंखे हिकु टेबल खपे, मां अहिड़ी शीट ठाहियां थो, या अहिड़ो मां हिकिड़ो मौज़ू लिखी रहियो आहियां, हिकिड़ी रिज़ल्ट कार्ड ठाहे रहियो आहियां, उते मूंखे टेबल घुरिजे थी। उहा टेबल में मक़सदु त 10 कॉलम हुजनि, त मां हिते 10 लिखंदुसि। ऐं उन में जेके रोज़ हुजनि त मां हीअ जेकी ड्रॉप मेन्यू आहे, हिन जे ऑप्शन सां बि मां हिननि खे वधाए घटाए सघां थो। पर जेकॾहिं तव्हां कीबोर्ड ते पंहिंजे अंग लिखणु चाहियो, जेतिरा बि, मिसाल जे तौर ते हाणे तव्हांखे 100 रोज़ घुरिजनि त तव्हां 100 दफ़ा क्लिक न कंदव, या हिन में टाइम बि घणो लॻंदो। हिन जो आसान हल इहो ई आहे, कीबोर्ड ते वञो ऐं उते 100 रोज़ लिखो। 100 रोज़ लिखंदो ऐं हिते तव्हां जेको ऑटो फिट बिहेवियर आहे, हिन में तव्हां हिन जो कॉलमनि जी साइज़, उन्हनि जो मक़सदु पंहिंजे कम जे पसंदि जे हिसाब सां हिते हिननि जो सेटिंगूं चेंज करे सघो था। सो मूंखे 10 कॉलम घुरिजनि ऐं 100 रोज़, उहा मां हिते डेटा विधी आहे। हाणे मां ओके कंदुसि। दोस्तो, मूं जीअं ई ओके कयो त हिते हिकु टेबल ठही आई आहे। हिन में टोटल 10 कॉलम आहिनि। ॾिसो, मूं 10 कॉलम सिलेक्ट कया हुया, हिकु कॉलम, ॿियो कॉलम, टियों, चौथों, पंजों, छहों, सतों, अठों, 9, 10। हीअ जेके हिन पासे वारियूं हीअ जेके डिघा खाना आहिनि, जेके हीअ डिघियूं लकीरूं, ॾिसो, मतिलबु लकीरूं सम्झो, हिनखे कॉलम चवंदा आहिनि, हीअं त हीअं। ऐं जेका हीअ वरी हिन पासे खां हीअं यको वञे थी, इनखे वरी रो चवंदा आहिनि। सो हिन में 10 कॉलम आहिनि ऐं 100 रोज़ आहिनि। तव्हां हे ॾिसो, सॼी टेबल 100 रोज़ जी थी वई आहे। मक़सदु त मूंखे जेतिरियूं बि टेबल्स ऐं कॉलम्स जी घुरिजनि, मां उते इंसर्ट टेबल में वञी
उते पंहिंजी मर्ज़ीअ सां हिते इन में फिल करे ऐं उहा ओड़ी टेबल ठाहे थो सघां। हाणे मिसाल जे तौर ते मूं सवेल 10 कालम कया हुआ, हींअर मूंखे कम जे हिसाब सां 8 कालम घुरिजनि, चलो 8 न भला 5 कालम घुरिजनि, ऐं उन्हनि जूं जेके रोज़ हुजनि, चलो रोज़ बि 5 ई घुरिजनि, सो मूं रोज़ बि 5 सिलेक्ट कयूं। पर हाणे हिकु ॿी दोस्त तव्हांखे टिप ॾींदो हलां, ई ॾिसो ऑटो फिट बिहेवियर। सवेल त मां हिनखे तव्हांजे अॻियां थोरो मुख़्तसिर बयानु कयो, हींअर थोरो डिटेल में ॿुधाए थो छॾियां त हिते जॾहिं ॾिसो फिक्स्ड कालम विड्थ हीअ सिलेक्ट थियल हूंदो त जॾहिं बि तव्हां टेबल ठाहींदो ओतिरा ई खाना मक़सद कालमनि जी जेका वेकर आहे उहा ओतिरी ई रहंदी जेका बाय डिफॉल्ट आहे। पर जेकॾहिं तव्हां ऑटो फिट टू कॉन्टेंट्स कंदव त जॾहिं तव्हांजी टेबल ठही ईंदी त उते टेबल में खाननि में जेको बि तव्हां पंहिंजो वर्क कंदा वेंदो, जेका बि तव्हां मटीरियल इन कंदा वेंदो त उन जे हिसाब सां उन्हनि जेका खाननि जी जेका वेकर आहे उहा बि इंक्रीज़ थींदी वेंदी, यानी वधंदी वेंदी। ईअं ई हीअ जेको ऑटो फिट टू विंडो आहे, या हिन खे सिलेक्ट कंदव त तव्हांजी जेका विंडोज़ जी जेका सेटिंग थियल हूंदी, मतिलबु सिस्टम जी जेका सेटिंग थियल हूंदी, त उन जे हिसाब सां कालमनि में बि मतिलबु त उहा सेटिंग अप्लाई थी वेंदी। त ॿियो हीअ जेको हीअ तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते ऑटो लिखियल आहे, हिते बि तव्हां पंहिंजे कम जे हिसाब सां मक़सदु त हिननि जी खाननि जी साइज़ वधाए सघो था, घटाए सघो था। ॾिसो हिननि खे मतिलबु त पंहिंजे कम जे हिसाब सां एडजस्ट करे सघो था। सो हिते असां ऑटो फिट टू कॉन्टेंट्स करे ॾिसूं था ऐं प्रैक्टिकल बि कयूंसि था। हिते ओके कयोसीं त दोस्तो ॾिसो हिते असांजी 5 बाय 5 जी टेबल हिते ठही चुकी आहे। हिन में कालम बि 5 आहिनि, ॾिसो 1 2 3 4 5, ईअं रो बि 5 आहिनि, 1 2 3 4 5। त दोस्तो हाणे ॾिसो हिते मां मिसाल जे टेबल ते मिसाल जे तौर ते हिते जेका बि शइ लिखंदो वेंदुसि न, मिसाल हिकु नालो थो लिखां, हीअ ॾिसो दोस्तो हीअ मूं जॾहिं लिखियो त हे कालम जी साइज़ बि वधंदी वई। हीअ ॾिसो मिसाल जे तौर ते हिते मैथमेटिक्स लिखूं था सब्जेक्ट, हीअ ॾिसो ईअं ई हिननि जी साइज़ वधंदी वई। जॾहिं दोस्तो असांखे कॾहिं कॾहिं कंहिं अहिड़ी टेबल जी ज़रूरत पवंदी आहे जिते असांखे मक़सदु त खाना के नंढा के वॾा रखणा पवंदा आहिनि। जीअं मक़सदु जेका मथियों जेको कालम हूंदो आहे, रो हूंदी आहे, उनजा खाना नंढा रखणा हूंदा आहिनि। उन खां पोइ जी जेको खाना हूंदा आहिनि नंढा या वॾा, थोरी मतिलबु त पंहिंजे कम जे हिसाब सां असांखे सेटिंग खाननि जी मुख़्तलिफ़ ज़रूरत पवंदी आहे त मुख़्तलिफ़ हुजे। उन लाइ असां हीअ जेको हिते इंसर्ट टेबल खां पोइ हीअ जेको ड्रा टेबल जो ऑप्शन आहे इहो असां इस्तेमालु करे सघूं था। हीअ ऑप्शन दोस्तो जॾहिं असां हिन ते क्लिक कंदासीं त हीअ ॾिसो असांजो जेको माउस जो कर्सर हुयो उहो पेंसिल में तब्दील थी वियो आहे। हिन जी मदद सां असां ईअं सम्झो जीअं नक्शे कागज़ ते जीअं को नक्शो ठाहिबो आहे, ईअं सम्झो असां हिन ते टेबल ठाहे सघूं था। मिसाल जे तौर ते असांखे टेबल जी साइज़ हेतिरी घुरिजे ऐं हेतिरी घुरिजे त असां हिननि जी साइज़ घटाए वधाए सघूं था। ॾिसो पंहिंजी मर्ज़ीअ मूजिबि रखे सघूं था। हिन में लकीरूं पाए सघूं था मुख़्तलिफ़। हितां ई लकीर थी वई, जीअं हितां पाइणु घुरिजे त चाहियूं था हितां पाए सघूं था, वरी हिनखे ईअं खाननि में विराए सघूं था। मक़सदु त हीअ जेको ड्रा टेबल वारो ऑप्शन आहे इहो तमामु बहितरीनु ऑप्शन आहे। हिते तव्हां पंहिंजे कम जे हिसाब सां टेबल ठाहे सघो था बिल्कुलु आसानी सां। ऐं हीअ टेबल मुंहिंजे ख़्याल में मूंखे अलाए छो हीअ टेबल उहा जेका आम जेका कॉपी पेस्ट मक़सदु जेका टेबल ठहियलु हूंदी आहे बाय डिफॉल्ट, उन खां वधीक हीअ न ड्रा टेबल ते टेबल ठाहिण में मूंखे ॾाढो मज़ो ईंदो आहे। मक़सदु जीअं तव्हांखे वणे जेतिरा खाना रखणु चाहियो उहे रखे सघो था। ॾाढो कमाल जो फीचर आहे। दोस्तो ड्रा टेबल खां पोइ जेको ही फीचर ॾिसो पिया हिते कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल,
हींअर इनेबल ना आहे, छो ना आहे इन जो बि मां तव्हांखे ॿुधायां थो। दोस्तो ही तॾहिं असां फीचर यूज़ करे सघूं था जॾहिं असांखे को अहिड़ो मिसाल तौरु अॻु में ई कमु करे चुका आहियूं MS वर्ड में। मिसाल तौर ते असां अहिड़ी डेटा हिते इंसर्ट करे चुका आहियूं पहिरियां ई। मां हिते तव्हांखे थोरो प्रैक्टिकल करे ॾेखारियां थो। जीअं मिसाल तौर ते मूंखे ही मुंहिंजो वर्क थियल आहे, जीअं नेम मज़हर क्लास टेंथ सब्जेक्ट। फर्ज़ करियो ही मूं पहिरियां ई कमु करे चुको आहियां मां, ऐं हाणे मां चाहियां थो ही जेको मुंहिंजो टेक्स्ट आहे ही टेबल में कन्वर्ट थी वञे। त मां हिते टेबल ग्रुप में ही जेको सॉरी पहिरियां मां हिनखे सिलेक्ट कंदुसि, Ctrl+A, सिलेक्ट ऑल थी वियो। हाणे मां हिते टेबल्स ग्रुप में वेंदुसि। ॾिसो दोस्तो, हाणे ही पहिरियां सेल इनेबल न हुयो, हाणे इनेबल थी वियो आहे। हाणे मां हिते जॾहिं हिन ते क्लिक कंदुसि कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल, त हिते मुंहिंजे अॻियां ही बॉक्स खुली ईंदो। हिते वर्ड जे तरफ़ां तव्हांजे टेक्स्ट खे मतिलबु हू पाण ई तव्हांजो टेक्स्ट ॾिसी उन हिसाब सां पंहिंजूं सेटिंगूं ठाहे रखी छॾींदो तव्हांजे अॻियां। पर जेकॾहिं तव्हां पाण टेक्स्ट में मुख़्तलिफ़ चेंजिंग्स आणणु चाहियो, ऐं तव्हां पंहिंजे कम जे मुताबिक़ चेंजिंग्स आणणु चाहियो त आणे था सघो। पर ही जॾहिं बि ही जेको बॉक्स अॻियां खुली ईंदो आहे न, त वर्ड जे तरफ़ां ई तव्हांजी टेक्स्ट खे हू अहिड़े नमूने सां हू जाचे वठंदो आहे जो हू सम्झी वेंदो आहे त तव्हां करणु छा था चाहियो। सो उन जे मुताबिक़ ई हू टेबल जो जेकी सेटिंग हूंदी आहे उहा ठाहे रखी छॾींदो आहे। सो हिन जी सेटिंग सो मां हिन में हिकु तब्दीली आणणु चाहियां थो। मां चाहियां थो त जेको मुंहिंजो टेक्स्ट आहे उहो ऑटो फिट टू कॉन्टेंट्स हुजे। सो मां उहा सेटिंग हिते आणणु चाहियां थो। बाक़ी त सेटिंगूं सही लॻी पियूं आहिनि। सो हुते सिलेक्ट करे ऐं हिते ओके कयूं। त दोस्तो ही ॾिसो, ओके करण सां ई जेको मुंहिंजो टेक्स्ट हुयो उहो टेबल में जनरेट थी वियो आहे। हिन में मां मुख़्तलिफ़ मक़सद तब्दीली बि आणे सघां थो। टेबल त हुन ठाहे छॾी, कन्वर्ट करे छॾी टेबल खे, टेक्स्ट खे टेबल में कन्वर्ट करे छॾी। सो ही टेबल ठाहे छॾी आहे। त दोस्तो ही हुयो कन्वर्ट टेक्स्ट टू टेबल। उन खां पोइ वारो जेको ऑप्शन आहे उहो हिते एक्सेल स्प्रेडशीट आहे। हिन में तव्हां जॾहिं हिन खे खोलींदो, हिन ते वर्क कंदो, त तव्हां डायरेक्ट एक्सेल में हलिया वेंदो, यानी एक्सेल जी तव्हांजे अॻियां टेबल खुली वेंदी। ऐं यानी तव्हां हूंदो वर्ड जे अंदरि ई, पर उते तव्हां वर्ड जे अंदरि ई तव्हांजे अॻियां एक्सेल खुली ईंदो। हीअ ॾिसो, हिते मां हिन खे क्लिक कयां थो। दोस्तो हीअ ॾिसो, मां हिन खे क्लिक कयो त मुंहिंजे अॻियां डायरेक्ट एक्सेल जी शीट खुली आई आहे। सो मां हिते मतिलबु वर्ड जे अंदरि ई रही करे एक्सेल में कमु करे सघां थो ऐं टेबल ठाहे सघां थो। छो जो दोस्तो बुनियादी तौर ते जेको टेबल जो जेको कमु हूंदो आहे न, उहो एक्सेल में ई हूंदो आहे। वर्ड में बि करे सघिजे थो, पर मक़सदु त हीउ जेको ख़ासि जेको कमु आहे इहो एक्सेल जो कमु आहे। सो तव्हां वर्ड जे अंदरि रही करे एक्सेल में बि वञी या टेबल ठाहे था सघो। दोस्तो उन खां अलावा तव्हां जॾहिं हितां पंहिंजो वर्क करे बसि कंदव त तव्हां हितां ई डायरेक्ट वरी हिते बैक करे पंहिंजे वर्ड में अची था सघो। उन खां अलावा दोस्तो ही जेको आख़िरी ऑप्शन आहे जेको टेबल्स ग्रुप जो फीचर आहे, उहो क्विक टेबल्स आहे। हिन में तव्हांखे तयारु थियल टेबल्स मिलंदियूं, यानी पंहिंजे कम जे हिसाब सां तव्हांखे जेका बि सुइटेबल लॻे थी तव्हां उहा सिलेक्ट करे सघो था ऐं उहा टेबल खणी उनमें एडिटिंग करे सघो था ऐं पंहिंजे कमु जल्दी करे सघो था। छो जो हीअ टेबल ठहियल आहे, हिन में मक़सदु टेबल ठाहिण जी मतिलबु महिनत न करणी पवंदी, सिर्फ़ु क्विक टेबल्स ते अचिणो आहे ऐं हितां ठहियल टेबल सिलेक्ट करणियूं आहिनि। पंहिंजे कम जे हिसाब सां जेका टेबल तव्हांखे मैच थिए थी कम जे हिसाब सां, तव्हां उहा सिलेक्ट करे सघो था ऐं पोइ हुनखे एडिट करे पंहिंजे कम जे हिसाब सां ठाहे सघो था। सो मिसाल तौर ते मां हीअ टेबल खणां थो हितां, हीअ टेबल ॾिसो मूं खईं, हीअ अची वई हिते, मां हिन खे एडिट करे मक़सदु हिन में पंहिंजे कम जूं शयूं पंहिंजो कमु मक़सदु करे सघां थो। दोस्तो तव्हां हिकु ॻाल्हि इहा नोट कई हूंदी, जॾहिं बि मूं हिते टेबल जॾहिं बि ठाही पए त हिते
इंसर्ट टैब त असांजो कमु त इंसर्ट टैब ते हलियो पए टेबल जो, पर जॾहिं मूं टेबल ठाही पए त हिते डिज़ाइन ऐं लेआउट ही ॿई टैब्स खुली पिया आया। ही दोस्तों अॻिते हली मां पंहिंजे वीडियो में तव्हांखे डिज़ाइन ऐं लेआउट ते बि तव्हांखे सेखारींदुसि हिन जो कमु। पर मक़सदु जॾहिं तव्हां टेबल ठाहियो था त टेबल हिते जॾहिं टेबल ठाहिण वक़्तु तव्हांखे इहो डिज़ाइन टैब मिली वेंदो, लेआउट टैब बि मिली वेंदो। यानी तव्हां टेबल जनरेट कई ऐं मिसाल जे तौर ते ही टेबल खणूं था, ही जनरेट कईसीं, हाणे असांजे अॻियां ही डिज़ाइन लेआउट खुली आयो आहे, डिज़ाइन खुली आयो आहे ऐं लेआउट खुली आयो आहे। त हिते असां हिन में मुख़्तलिफ़ तब्दीलियूं आणे सघूं था। हितां टेबल खे ॾिसो चेंजिंग आणे सघूं था, टेबल जे डिज़ाइन में अची हे ॾिसो, हे मुख़्तलिफ़ डिज़ाइन, आल डिज़ाइन हिते ॾिनल आहिनि, तव्हां खणी था सघो हितां मुख़्तलिफ़ जेका तव्हांखे पसंदि अचे। यानी ही कलर खणणु चाहियो था, ही कलर सिलेक्ट कयो, टेबल हिन कलर में अची वई। ईअं ही लेआउट बि आहे, हिते बि तव्हां हिन मुख़्तलिफ़ सेटिंग करे सघो था। हिननि जे बारे में अॻिते हली सघंदासीं। त दोस्तों ही हुयो टेबल्स ग्रुप जो मुकम्मल पोस्टमार्टम। उम्मीद आहे तव्हांखे ही वीडियो ॾाढी पसंदि आई हूंदी। जेकॾहिं तव्हांखे वीडियो वाकई पसंदि आई आहे त वीडियो खे लाइक कजो ऐं चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कजो। मिलंदासीं ईंदड़ वीडियो में, तेसिताईं पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़।